कराची एसएसपी शोएब मेमण प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त SIU पुलिस तरफ़ां मलिर क़ाइदाबाद में अहम कार्रवाई कई वई, जंहिं दौरान मुल्क दुश्मन एजेंसी राह सां लॻापियल 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार थियल जवाबदारनि भारतीय कर्नल रणजीत सां राब्ते में हुआ, जॾहिं त गिरफ़्तार थियल जवाबदारनि वटां 4 अदद हैंड ग्रेनेड ऐं पिस्टल ऐं 1 अदद गाॾी हथाई आहे ऐं उहे जवाबदार मुल्क जे अहम तनसीबात जो जियो टैगिंग कंदा हुआ। उहे सभु सजावल ज़िले जा रहवासी आहिनि ऐं पेशो में माहीगीर आहिनि। मुंहिंजे मोबाइलनि मां मलिर जे इलाइक़े में फ़ौजी तनसीबात पैक जे मनसूबनि ऐं सजावल जे ॿियनि अहम तनसीबातनि जो लोकेशन्स शेयर मिलियूं आहिनि। उन्हनि जे कब्ज़े मां पाक आर्मी जे ट्रेनिंग मैन्युअल बि हथु आयो आहे। SSP शोएब मेमण वधीक चयो त मोहम्मद ख़ान भरियो नाले जवाबदार 2009 खां लोकेशन्स मोकिलण जो अमल शुरू कयो आहे ऐं तस्वीरूं बि मोकिलींदो हुयो। मुलज़िम मोहम्मद ख़ान भरियो 20 भेरा ऐं ॿिया जवाबदार 6 भेरा भारत वञी चुका आहिनि। उहे जवाबदार भारतीय BSF जे कर्नल रणजीत सां राब्ते में हुया। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।